हाय हवेलिया में मां अकेली। तोखे इश्क बेकरार कयो आहे। ॾिस हीर, मुंहिंजो वात न खोल, न त मुंहिंजे वात मां अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ निकिरी वेंदा। चुप करे वे, खा पी ऐं आराम कर। वात मूंखे बि आहे अम्मा। हा, मुंहिंजो साह साले लाइ थो सिके, ऐं सिके बि छो न, मुंहिंजो हक़ आहे, मुंहिंजी उमिरि आहे। जेकॾहिं तूं अच्छे मथे में इश्क करे सघीं थी त पोइ मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? हीर, बदतमीज़ छोकिरी, तोखे शर्म न आहे? मां सां कीअं ॻाल्हाइबो आहे? पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे। जेकॾहिं मां पंहिंजे प्यार ख़ातिर पीरी मुरीदी जे आड़ में इश्क जा गुल थी पोखे त धीउ खे बि हक़ आहे। ॾिस हीर, पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे, मूंसां ईअं न ॻाल्हाईंदी कर। बदतमीज़ कंहिं जाइ जी छोकिरी, तोखे 10 दफ़ा चयो अथमि न त पंहिंजे हद में रहंदी कर। अम्मा, मूंखे ॻोठ वठी हल, न त मां भॼी वेंदीसांइ। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? तूं कहिड़ा लफ़्ज़ बि चवीं? तूं भॼी वेंदी? शर्म कोन ईंदो तोखे? तूं पीरी मुरीदी जे रिश्ते खे बदनाम करे रही आहीं। बहरहाल, तोखे जेको करणो आहे तूं कर, पर मां हाणे हिन सोच जे महल में नथी रही सघां। तूं मूंखे ॻोठ वापसि मोकिल। ठीकु आहे, तुंहिंजो बंदोबस्तु करणो पवंदो। सागे पुछा रही तो पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि। मूंखे ॿुधाए त सही, आख़िर तोखे थियो छा आहे? बाबा साईं, मां चरियो थी वियो आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे मूंखे छा थी वियो। सागे पुट, मां सभु सम्झां थो, पर छा कयां पुट, मां ॾाढो मजबूर आहियां। हिकु त या गोरी मुंहिंजी हिकु बि नथी ॿुधे। ज़ोरी हली वई आहे बाबा, मूं हुनखे नाहे मोकिलियो। बाबा साईं, आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो पुफी पंहिंजो घर छॾे हली वई? ईअं कीअं थो थी सघे जो केरु पंहिंजो घर छॾे हली वञे? बाबा, का त ॻाल्हि आहे जंहिंजी मूंखे ख़बर न आहे। साॻिया, हीअ पंहिंजी मर्ज़ी सां वई आहे बाबा। सच पुछी त मूं हुनखे कुझु बि नाहे चयो। बाबा साईं, उहे छो पुफी पंहिंजो घर छॾे वई? आज़ादी जी ज़िंदगी छॾे क़ैद जी ज़िंदगी वञी वसाई अथसि। मूंखे इन सभिनी सवालनि जो जवाबु केरु ॾींदो बाबा? केरु? तुंहिंजे कंहिं बि सवाल जो जवाबु मूं वटि न आहे पुट। मां पंहिंजो पाण खे गोरी खां सवाइ अकेलो थो सम्झां बाबा। पर तूं बाबा पंहिंजो पाण खे संभाल। अच्छा, जग छो थो खिलायूं मूं ते? माण्हू छो थो खिलायूं मूं ते बाबा? बाबा, जेकॾहिं मूंखे हीर न मिली न त तव्हांखे मुंहिंजो लाश मिलंदो। बाबा साईं, हीर खे वापसि घुरायो। ठीकु आहे पुट, मां तुंहिंजे करे ॿीहर मुर्शिदनि जे ॻोठ वेंदुसि, वञी मिंथ मेड़ करे गोरीअ खे वठी ईंदुसि, हीर खे वठी ईंदुसि बाबा। पर मिली ख़ुदा जे वास्ते पुट पाण खे संभाल, पाण खे संभाल बाबा। बाबा साईं, मां ज़रूरु पाण खे संभालींदुसि, पर तॾहिं जॾहिं हीर पंहिंजे हथनि सां मूंखे मानी खाराईंदी। अरे बाबा, छा तोखे भला मुंहिंजे वाइदे ते एतबार न आहे छा? न बाबा, एतबार आहे मूंखे, पर मां इहो बि सम्झां थो त तव्हां एतिरा मजबूर आहियो जो चाहे बि कुझु नथा करे सघो। तूं दिलि जाए कर पुट, मां वाइदो थो कयां तोसां, मां तोरा सभु कुझु कंदुसि, तूं रुगो पंहिंजे पाण खे संभाल पुट। इज़हारत बंदिश
प्यार ते बंदिश तुझे मुझे जोड़ल संसार ते बंदिश। हीर काढे थी वञे। मां चवां थी हल मथे। छॾ मूंखे, कान रहंदसि मां हिते। हीर, ही छा पियो थिए? हेॾी महिल केॾांहुं बि वञे थो? मासी गौरी तुंहिंजी धी हवेली मां भॼी पे वई। मां हिन खे पकड़े वरितो आहे। हा मां कोन रहंदसि हिते। मूंखे ॻोठ वञिणो आहे। हीर, ॾिस मूं वटि वेठी इज़त सां मथे हल। हरू भरू रोज़ रोज़ ही तमाशो करी। तर वो कमरे में हल, आउं ॾिसां थी तोखे। हसीना, ॾिस तूं मुंहिंजी धीअनि वांगुरु आहीं न। इहा ॻाल्हि तूं कंहिंसां न कजां। पाणे थी हीर खे सम्झायां, ठीकु आहे न? इहो अहसान कजां मूं ते। मां पीर साईं खे ज़रूरु ॿुधाईंदसि, बाक़ी के ॿिए खे कोन ॿुधाईंदसि। ठीकु आहे, हल छोरी हल हल। मां चवां थी हल, तोखे त शर्म ई कोन थो अचे। रोज़ रोज़ तमाशो थी करी। मां चवां थी हल। सोरा पुट, तो काल खां वठी कुझु खाधो ई कोन्हे। न मूंखे बुख न। छा थियो सोराब तोखे? कल खां वठी तो कुझु खाधो ई कोन्हे। अॼु त ॿाहिरां खा। कहिड़ियुनि सोचुनि में घुमई? अम्मा, मुंहिंजो पेट ज़हर सां भरे पियो आहे। गम ऐं गुस्से जो ज़हर। पुट, अहिड़ी कैफ़ियत कहिड़े कम जी जेका पंहिंजो अंदरि साड़ींदी रहे? छॾे ॾे कावड़ खे ऐं बिस्मिल्लाह करे मानी खा। अम्मा, मूंखे इहो त ॿुधाए, ॾाॾे जो वॾो पुटु केरु हो? तुंहिंजो पीर माजिद हुसैन। ऐं हाणे गादी ते केरु वेठो आहे? तुंहिंजो चाचो पीर अमजद शाह। छो 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 अम्मा? हक़ त असांजो आहे, असांजो, चाचा जो न। पुट, इहो नाहक त असां सां आहे न। अम्मा, गादी मुंहिंजी आहे, मुंहिंजी। ऐं मुंहिंजी गादी मूं वटि छो न आहे? असां वटि पानियूं छो न आहिनि? असांजी ताक़त असां खां घसी वई आहे अम्मा। न त इहे टके जा अमलदार, उन्हनि जी एतिरी जुर्रत जो पीर सोराब ख़ान खे गिरफ़्तार कर। पुट, मूंखे हाणे शक पियो आहे त तुंहिंजो पीउ माजिद शाह पंहिंजी मरणी कोन मोह आहे। तुंहिंजे पीउ खे बि साईं अमजद शाह मारायो हूंदो जी गादी ते संदसि कब्ज़ो थिए। अम्मा, चाचा पीर अमजद शाह असां खां असांजा हक़ खसिया आहिनि। जेकॾहिं मां उन खां उनजी हयाती न कसां न, त मां बि पीर माजिद शाह जो पुटु आहियां। न न न सोराब, तूं ईअं न सोच। अल्लाह न करे जेकॾहिं तूं गिरफ़्तार थी वएं त पोइ असांजो केरु आहे? मां बि इन पीर अमजद शाह सां ओड़ो ई पलान कंदुसि जहिड़ो उन मुंहिंजे बाबा साईं सां कयो।
मां इनखे स्लो पॉइज़न ॾींदुसि ऐं हू आहिस्ते आहिस्ते बीमार थी मरी वेंदो। थियो अबा ठहियो, इन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं जॾहिं वक़्तु आयो। तूं फ़िलहालु नेरनि त कर, तुंहिंजो पाण खे ॾिठो अथई कहिड़ो त थी वियो आहीं, सुञाणप खां ई ॿाहिरि थी वियो आहीं। जी मुर्शद साईं, इहा ई ॻाल्हि आहे। मूंखे हीर जे रवैये जी ख़बर पइजी वई त हीर कुझु न कुझु ज़रूरु कंदी, हिन करे मां हुन ते अखि रखी वेठी हुअसि। बाबा तूं ॾाढो सुठो कमु कयो। मां साले सां शादी कंदसि ऐं तो वांगे ते बानी थी कोन वेहंदसि। हीर ॾिस, सुधरी वञ, मां चवां थी सुधरी वञ। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। कासुम, शायद सूबेदार खे ख़बर न आहे हाशिम जी हिक अकल डूंगर ॾारे विझंदी आहे। हाशिम, जेकर सूबेदार खे इहा ख़बर कान्हे त हुनखे ख़बर ॾियणी पवंदी। उन्हीअ सूबेदार असां सां दोस्ती रखी असां सां ई धोखो कई। हाणे न सूबेदार खे अहिड़ो त सबक सिखाइणो आहे जो हुनजी आईंदा नस्ल बि यादि करे। वॾा, मां चाहियां थो त ॿियनि टोलनि सां सलाह मशवरो करे ॾींहं में 10 वारदातूं कजनि इन सूबेदार जी हद में, ऐं इन सूबेदार खे सॼी सिंध में कंधु खणण जहिड़ो न छॾियूं। ईअं त पक कंदासीं, पर सूबेदार सां कुझु करणो आहे। हाशिम, हुनजे घर में घिड़ी हुनखे ख़तमु करणो आहे। मां त चवां थो त हिन सूबेदार खे हिकु ई धकाणो उभट मारे छॾियोसि। न हाशिम, न, हिन सूबेदार खे हिकु धक सां न आहे मारणो। हुनजा हॾा गुॾा भञी तड़पाए तड़पाए मारणो आहे। मां पीर सोराब सां मशवरो करियां, पोइ था भंबोर खे बाहि ॾियो। हाशिम, तूं हुकुम कर, इन सूबेदार जी हद में अॼु खां ई ऋण ॿारे था छॾियूं। हा साथियो, डूंगर त ॿारींदासीं, अहिड़ो ॿारींदासीं जो सूबेदार यादि कंदो। इन ई सूबेदार खे करे ॾेखारबो त हाशिम जी हिकल कीअं डूंगर ॿारींदी आहे। मुर्शद साईं, जी चवाए मुंहिंजा बाबा, हेरा कर हिते रख। मुर्शद साईं, राति जेका थियो अव्हांखे ख़बर आहे? हा बाबा, मूंखे ख़बर आहे। हीर राति जो हवेली में भॼण जी कोशिशि कई। इहा ॻाल्हि थी करी न?
जी मुर्शिद साईं, इहा ई ॻाल्हि आहे। मूंखे हीर जे रवैये जी ख़बर पइजी वई त हीर कुझु न कुझु ज़रूरु कंदी। हिन करे मां हुन ते अखि रखी वेठी हुअसि। बाबा, तूं ॾाढो सुठो कमु कयो जो तो हीर खे तो हवेली मां भॼण न ॾिनो। जेकॾहिं हीर हवेली मां भॼी वञे हा, असांजो नकु कपिजी वञे हा, असांजा कंध हेठि थी वञनि हा मुंहिंजा बाबा, तूं वॾो कमु कयो आहे मुंहिंजा बाबा। पर सरकार हीर मुड़ंदी कोन, वरी बि हू भॼी वेंदी। हसीना बाबा, तूं हिन हवेली जी बानी न, नौकरियाणी न, पर मुंहिंजी धीउ आहे। हिन हवेलीअ जो फर्द आहे। ॾिस, मूं तोखे हमेशह जीअं इज़त ॾिनी आहे, मां हमेशह तोखे पंहिंजी धीअ धीअ चवंदो आहियां। पुट, इन्हीअ करे मूंखे तो ते भरोसो बि आहे, एतमाद बि आहे। मुर्शिद साईं, अव्हां जी मूं ते ख़ासि महिरबानी आहे। मां अव्हां जी थोराई थी आहियां। पुट, हिकिड़ी ॻाल्हि हीर खां पंहिंजे मुंहं सां पुछ। हुन खां इहो पुछ त हूअ हिन हवेली मां भॼण छो थी चाहे। इहो ज़रूरु पंहिंजे मुंहं सां पुछजांसि। ऐं इहो बि पुछजांसि, जेकॾहिं हिन हवेली मां वञण थी चाहे या भॼण थी चाहे त छो थी भॼे, हुनजे दिलि में आहे छा। इहे सभु राज़ तोखे हुन खां कढणा आहिनि। ऐं इहो बि पुछजांसि त हुनखे हिन हवेली में कहिड़ी तकलीफ़ आहे। जॾहिं त असां हुन जा सभु मुतालबा पूरा था कयूं, पोइ छो थी भॼे। मुर्शिद साईं, हुन खां सभु कुझु पुछी तव्हांखे ॿुधाईंदसि। ठीकु आहे मुंहिंजा बच्चा, हाणे तूं वञी सघी थी। वञ मुंहिंजा पापा। जेकॾहिं न ॿीहर इहा ग़लती कई अथई त मां तुंहिंजो टंगू भञी तोखे मंचीअ ते विहारे छॾींदसि। इहो यादि रखजां। ही ग़लती न, पर मुंहिंजो हक़ आहे। मां हिकु दफ़ा न 1000 दफ़ा त भॼी रहंदसि। मूंखे केर बि नथो रोके सघे ऐं मूंखे कंहिंजी का बि परवाह न आहे। अड़े छोरी, मुफ़्त में मारिजी वेंदी आहे, धात फरियाद बि कोन थींदई। मूंखे मौत क़बूल आहे, पर ग़ुलामी न। हिते तूं आज़ाद आहीं, ग़ुलाम त नाही। आज़ाद आहियां त पोइ मूंखे ॻोठ वञण जी इजाज़त छो न आहे। हीरे, तूं मुफ़्त में मारिजी वेंदी आहे। सुधरी वञ, तुंहिंजा इहे कम बर्दाश्त जोगा न आहिनि। अम्मा, मूंखे हाणे हिन हवेली जी डिघी दीवारूं रोके नथी सघनि। मां साले सां शादी कंदसि ऐं तो वांगे ते बानी थी कोन वेहंदसि। हीरे ॾिस, सुधरी वञ, मां चवां थी, सुधरी वञ। हथ न रोक अम्मा, तूं मूंखे त माठ कराए सघी थी, पर हिन हवेली जूं दीवारूं, हे बीबियूं, हे बानियूं सभु वाक़िफ़ आहिनि त तूं पीर अमजद जी माशूका आहीं। तुंहिंजी गुनाहनि जी सज़ा मां छो काटियां। कन खोले ॿुधी छॾ, मां निकाह करण थी वञा ऐं मां ॾिसां थी त केरु मूंखे केसि ताईं थो रोके सघे। माण्हुनि जे मेड़ में साथो न सहेली, हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। हाँ 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 रासिया, तुझी मासी अचे त ॻाल्हायां थी। अस्सलाम वालेकुम। अरे मुंहिंजी भेण हिते वेठी आहे। हसीना जी जीजा। हाँ इडा अच। हाँ चाय खणी आ, अदी आई आ। जी जीजा हाज़िर। वाह जो नसीब अथई, नूर भटारे सो तुंहिंजा त भाग भला आहे न। ऐं रुगो हुकुम थी करी, ही आणे ॾियो, हू आणे ॾियो। असल वेठे वेठे सभु कुझु मिलई थो। हाय अलाह करे सदाईं ईअं हुजी, सदाईं ख़ुशि हुजी।
जी अदी, अल्लाह जो शुक्र आहे, रब साईं जो एहसान आहे असां ते। अदी तोखे त ख़बर आहे न, बसि आउं सम्झां थी सुभाणे खां यूनिवर्सिटियूं बि खुली वेंदियूं, शमी हली वेंदी हली, ऐं पोइ आउं अकेली। ऐं सुराब जी तोखे ख़बर आहे सॼो ॾींहुं किथे हूंदो आहे घर में, सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि हूंदो आहे। हा अदी, रासिया बि कॉलेज वेंदी, 2 साल रहिया आहिनि बाक़ी पढ़ाई जा, उहा बि का डिग्री वठंदी। हा अदी हिकिड़ो कमु कर, 1-2 बहानी मूंखे बि ॾे, मुंहिंजी अकेलाई बि परे थी वेंदी ऐं उन खां पोइ घर जो कमकार बि कंदी, मूंखे सवलाई थी पवंदी। पर ॿुध, फज़ीलत वारी मोकिलिजांइ, ईअं न थिए जो मुंहिंजे घर अचे ऐं सॼो ॾींहुं मूंखे बड़बड़ बड़बड़ लॻी पई हुजे, मुंहिंजो मथो ई चट करे वञे ऐं कम बि सवलो न करे। हा हा अदी, छो न, बानियूं खोड़, हींअर ई अमीना खे चवां थी तुंहिंजे लाइ बि का बानी मोकिले, ठीकु आहे? ऐं न थी न अमीना जी थी न थी न, उहा नंढी आहे, तोखे ख़बर आहे मुंहिंजे घर जो कमु केतिरो आहे, इलाही कमु आहे, उहो वीचारी ॿाहिरि छा करे सघंदी, का वॾी बानी ॾे, वॾी। हा अदी, अमीना जी धी ॾाढी होशियारु आहे ऐं ॻाल्हाइण जी बि तिखी आहे, पर तूं चवीं थी त का ॿी बानी मोकिलियां थी। पर हिकिड़ी महिरबानी कजां, वॾी मोकिली न, का सम्झदार मोकिलिजां त तुंहिंजी महिरबानी थींदी, न त सॼो ॾींहुं आउं पई हुनजे पुठियां अॻु फिरंदुसि ऐं उहो मुंहिंजो मथो चट करे वेंदी। हा हा अदी, छो न, तूं चांहि पी। हाँ चाचा, ओ ना चाचा, मूंखे असल में आहे न साले सां थोरो कमु हुयो। अरे बाबा, कहिड़ी थी ॻाल्हि पुछी सुवाइड़ा पुट, साले त पंहिंजा हाल ई अहिड़ा करे छॾिया आहिनि। जॾहिं खां मां खां मोटियो आहे उनखे त जहिड़ो होश ई कोन्हे, ॾाढो परेशान थो रहियल आहे। छो चाचू, छा थी वियो साले खे, बीमार थी पियो आहे छा? पेर साईं, मां पुछी सघां थी त आधी राति जो बानीअ जे कमरे में कहिड़ी इबादत में मसरूफ़ हुआ? बस कर, आस्ते गला। हाय हवेलिया में माँ अकेली, हाय हवेलिया में माँ अकेली। सुडेका जीवन है जो कोई ना है, या रहते कहीं जो। सुडेका जीवन है जो कोई ना है, या रहते कहीं जो। केड़ी दुनिया आहे साड़ सड़ोरी, माण्हुनि जे मेड़ में साथ न सहेड़ी। हेलो साले, तो वञण साणी मूंखे विसारे छॾियो, छा इहे मोहबत आहे? जमाइला पुट, मां साले जो वालिद थो ॻाल्हायां, पीर बख़्श बाबा। ओ माफ़ कजो अंकल, दरअसल मूंखे ख़बर आहे पुट, मूंखे ख़बर आहे त तूं ई साले ॿिए खे ॾाढो चाहींदा आहियो बाबा। हा चाचा, ओ ना चाचा, मूंखे असल में आहे न साले सां थोरो कमु हुयो। अरे बाबा, कहिड़ी थी ॻाल्हि पुछी सुवाइड़ा पुट, साले त पंहिंजा हाल ई अहिड़ा करे छॾिया आहिनि। जॾहिं खां मां खां मोटियो आहे उनखे त जहिड़ो होश ई कोन्हे, ॾाढो परेशान थो रहियल आहे। छो चाचू, छा थी वियो साले खे, बीमार थी पियो आहे छा? बाबा, मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे, महिरबानी करे न छोकिरे खे थोरो सम्झायो त सम्झ भरी थिए। हा, आउं सम्झायांसि थी,
अवां साले खे त फ़ोन ॾियो। जी जी पुट, मां साले खे फ़ोन ॾियां थो। साले, बाबा शमेला तोसां ॻाल्हाइण थी चाहे। न बाबा साईं, मूंखे कंहिंसां बि न आहे ॻाल्हाइणो। बाबा कंहिंसां ॻाल्हाइण में कहिड़ो हर्ज आहे, कहिड़ो नुक्स आहे? तूं ॻाल्हाए वठ शमेला सां। हेलो हेलो सालिया, ॻाल्हायो न मुंहिंजा सोना, प्लीज़ हिकु भेरो मूंसां ॻाल्हायो। किथे हू हीरे जी मोहब्बत में दीवानो त न थी वियो आहे? इन ॻाल्हि ते सोचणु खपे। मरण आग भूलियो मुंह छुनिणो नाहे ना तो विसारे छॾिया कौल इक़रार छा तो मरण आग भूलियो मुंह छुनिणो नाहे ना तो विसारे छॾिया कौल इक़रार छा तो मरण ताईं मिठा असां तुंहिंजा बाह बेली मरण ताईं मिठा असां तुंहिंजा बाह बेली माण्हुनि जे मेड़ में साथ न सहेली माण्हुनि जे मेड़ में साथ न सहेली हारे हवेलीअ में मां खेली हारे हवेलीअ में मां खेली। पीर साईं, मां पुछी सघां थी त आधी राति जो बानीअ जे कमरे में कहिड़ी इबादत में मसरूफ़ हुआ? बस कर, आस्ते ॻाल्हाए। अहिड़ो कुझु बि कोन्हे जेको तूं सम्झी रही आहीं। शकी औरत, मूं ते शक न कर ऐं शक जी निगाह सां मूंखे न ॾिस। वक़्तु अचण ते मां तोखे सभु कुझु सम्झाए छॾींदुसि। आस्ते ॻाल्हाए। मां शक नथी कयां, पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रही आहियां। मुंहिंजी अखियूं बेनूर न आहिनि। ॾिस साइमा बीबी, मां चवां थो पंहिंजो लहजो हेठि रख। हू सुता पिया निंड में जागी पवंदा, अजायूं ॻाल्हियूं वधी वेंदियूं। अहिड़ो कुझु बि कोन्हे जेको कुझु तूं सम्झी रही आहीं। मां उहो ई ॾिसी रही आहियां जेको मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। आस्ते ॻाल्हाए, मूं चयो न आस्ते ॻाल्हाए। ॿियनि जी निंड न फिटाए। मां चयो न, अजायो बहस न कर, चुप। हाँ बराबर, ही वक्त बहस जो ना है। ही वक्त बानियन सां रंग रड़ियूं मनाइण जो आहे। साइमा ज़बान खे लगाम दे। तुझे साम्हूं केर बीठो आहे? केर बीठो आहे तुझे साम्हूं? पीरानी गादी जो गादी नशीन पीर अमजद शाह।
तुझो मुड़ुस इन करे चवाई तो त आस्ते ॻाल्हाए हरूभरू मूंखे तेज में न आण नथी सम्झी न मां हिक चोर सां ॻाल्हाए रही आहियां। हाय हवेलिया में मां